अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अवाम जो सवाल में एक दफ़ो ॿीहर भली कार। नाज़रीन, जी असीं कोशिशि कंदा आहियूं त जेके माण्हू आहिनि, जेके दोस्त आहिनि, जेके आम आवाम आहिनि, उहे जेके असांखे सवाल रखंदा आहिनि, असीं कोशिशि कंदा आहियूं त उन्हनि जा अहम शख़्सियतुनि खां जवाब वठूं। त अहिड़ी तरह ई अॼु असीं हिकु अहम ऐं मारूफ़ शख़्सियत मौजूदु आहियूं ऐं जेके कारोबार सां गॾोगॾु हिकु सोशल सोच जा माण्हू आहिनि, जिन हमेशह सोशल ते वधीक कमु कयो आहे। त अॼु अहिड़े तरीक़े सां अॼु असां सां गॾु मौजूदु आहे फ़रीद अहमद शेख साहिब जन, जेके मुख़्तलिफ़ कंपनी जी एजेंसी लाड़खंड मां हलाईंदा आहिनि। अचो साईं जन सां ॻाल्हि ॿोल कयूं था प्रोग्राम अवाम जो सवाल में। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। पहिरियों साईं असां अव्हांखे पंहिंजे प्रोग्राम अवाम जो सवाल में भली कार कयूं था। महिरबानी साईं। साईं, हिन वक़्तु जेको लॉकडाउन जे हवाले सां कारोबार जी सूरत हाल कहिड़ी आहे? साईं, कारोबार अॻु में ई जेको आहे सो बुरा हली रहिया आहे। जीअं त गुज़िरियल 2 सालनि खां जेके हुकूमत जी कारकर्दगी रही आहे, उन हिसाब सां टैक्सेशन इशूज़, कुझु ॿिया इशूज़, वरी इहे लॉकडाउन सां त जेको आहे सो तमामु घणो धचको लॻो आहे कारोबार खे। छो त जेको आहे सो मार्केटूं बंदि हुजण जे करे पैसे जी रोलेशन तमामु रुकिजी वई आहे। माण्हुनि वटि ख़र्चु करण लाइ प्रॉपर पैसा न आहिनि, ख़ासि करे जेके डेली वेजिस ते हुया। काफ़ी होटल्स, शादी हाल, ज्वेलर शॉप्स सभु बंदि आहिनि। त किन खे अधु पघारूं मिलनि थियूं, किन खे नथियूं मिलनि। जेके मिलनि थियूं ज़ाहिर आहे उहे सिर्फ़ु खाधे पीते ते उन्हनि जी तवजह आहे। दवा दारू ते बि इवन ख़र्चु करण खां उहे अवॉइड था कनि। त सभ खां पहिरियां पेट, इन जे करे जेको आहे सो कारोबारी हालात तमामु नामुनासिब आहिनि हिन वक़्तु। अच्छा, उनखां पोइ कोरोना वबा जे हवाले सां हिकिड़ो सिंध सरकार मुख़्तलिफ़ पंहिंजा फ़ैसिला आणींदी रहे थी, उन्हनि फ़ैसिलनि मां उहा केतिरा मुतमिन आहियो? सर, फ़ैसिला त कनि था पर अमली तौरु कुझु बि नथो थिए। जीअं हाणे सोशल डिस्टेंस जे हवाले सां जेको आहे सो कम्यूनिकेट कयो थो वञे, पर उनखे प्रैक्टिकली जेको आहे सो इम्प्लीमेंट कराइण लाइ के बि उपाउ नथा वरिता वञनि, जंहिंमें इंतिज़ामिया खे सुठो किरदारु अदा करणु खपे। दुकान बंदि आहिनि पर रोडनि रस्तनि ते उहा ई रश आहे। हीअ त गर्मी आहे जंहिंजे करे माण्हू ख़ुदि अवॉइड था कनि ॿाहिरि निकिरण खां। न त गवर्नमेंट जे हवाले सां का अहिड़ी उहो न आहे त बाबा जॾहिं तव्हां दफ़ा 144 आई आहे त 4 माण्हू या 5 माण्हू खां वधीक हुजण था खपनि। शहर में इदारनि जा माण्हू मौजूदु आहिनि पर उहे कोई बि प्रॉपर एक्शन खणी, तमामु सख़्तु न हुजे पर जेको आहे सो वर्बल या जेको आहे सो कुझु न कुझु हुजणु खपे एक्शन, जंहिंसां आवाम जी सिहत, छो त हिन सां वाबस्ता आहे। जेकॾहिं प्रॉपर एक्शन्स वरिता वेंदा त अल्टीमेट फ़ाइदो आवाम जो ई आहे। अच्छा, उनखां पोइ सिंध सरकार त हिकिड़ा पंहिंजा फ़ैसिला करे थी या उन्हनि ते अमली कमु नज़र न बि अचे, त उनखां पोइ अवाम में अवां केतिरी संजीदगी ॾिसो था? सर, आवाम एक्चुअल जेको आहे सो संजीदा इन जे करे बि न आहे त जेसिताईं की हुनजी पंहिंजी फैमिली में को मसइलो नथो थिए। जॾहिं फैमिली में मसइलो थिए त उनजे इर्द गिर्द वारा माण्हू अलर्ट थियनि था। न त आवाम चए थी शायदि इहो कूड़ आहे या ग़लति आहे, पर हथा की इहो त सॼी दुनिया जो जेन्युइन इशू आहे। सॼी इकानमी इन जे करे वेहिजी वई आहे। आवाम खे अखि खोलणु खपे। वधीक नथा कनि, ईअं बि न आहे त को करोना ख़ुदा न ख़ास्ता जो हुनजो महांगो इलाजु। कुदरत बि अहिड़ियूं शयूं ॾिनियूं आहिनि जेके ग़रीब माण्हू बग़ैर पैसे जे करे सघनि था। मिसाल, सुबुह जो जेका ताज़ी उस निकिरे थी उन मां माण्हू जेको आहे सो विटामिन डी वठी सघे थो, जेका तव्हांजी इम्यून सिस्टम खे वधाईंदी। या डेली लीमो तव्हां इस्तेमालु कयो, उन में विटामिन सी, कैल्शियम जेको आहे सो इहो हिन वक़्तु लीमन जो सीज़न बि आहे, गर्मी बि आहे, तव्हांखे जेको आहे सो इवन गर्मी खां बि बचाईंदी ऐं जेको आहे तव्हांजो इम्यून पावर बि वधाईंदी। त लीमन जो इस्तेमालु हुजे, सुबुह जो जेको आहे सो माण्हू उस वठे, हिकिड़ी कैल्शियम जी टेबलेट वठे। ऐं अॼुकल्ह त लेटेस्ट जेका अचे थी त ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं कंहिंखे फिफड़नि में बि को रेशा अची था वञनि त फोलिक एसिड हिकिड़ी 1 ग्राम जी टेबलेट ईंदी आहे, हिकिड़ी 5 ग्राम जी, बकोर डॉक्टर्स चए त फोलिक एसिड जेको तमामु सस्तो हूंदो आहे, त उहा जेकॾहिं माण्हू सुबुह वठंदो, जेके प्रॉब्लम वधीक 2 वठंदो त उहो बि प्रॉब्लम रिज़ॉल्व थी वेंदो। त करोना जो ख़ुदा न ख़ास्ता को हेॾो उहो न आहे। पहिरियों त माण्हू पंहिंजो माइंड सेट करे त जेको आहे असां एहतियात कंदासीं त असांखे को मसइलो कोन थींदो। जेके बद एहतियाती कंदा, पंहिंजो पाण मतिलबु उनखे सीरियस न वठंदा त इशू बि उन्हनि सां ई थींदा अक्सर। बाक़ी हाणे वबा आहे, जेसिताईं वञे, जेसिताईं प्रॉपर ट्रीटमेंट अचे, बाक़ी जेसिताईं के मुख़्तलिफ़ जेके डॉक्टरनि जी एक्सपीरियंसिस अचनि था उन मां माण्हुनि खे फ़ाइदो वठणु खपे। उहे जेके सलाहूं ॾियनि था उनखे इम्प्लीमेंट कजे, पंहिंजे दोस्तनि खे बि, पंहिंजे इर्द गिर्द वारनि खे बि माण्हू जेको आहे सो आगाही ॾींदो रहे त जीअं माण्हू इन वबा खां बची सघे। अच्छा, उनखां पोइ जेके अव्हां कारोबार सां लाॻापियल आहियो, जेके तव्हां वटि जेके दुकाननि ते मुलाज़िम आहिनि, उन्हनि खे केतिरी सहूलियत ॾिनी वई आहे? सर, असां त पंहिंजे मुलाज़िमनि जी शुरू में जीअं लॉकडाउन थियो असांजा बि कुझु ॾींहं सिस्टम बंदि रहियो, हथा की असांजो जेको बिज़नेस आहे एसेंशियल आइटम्स में अचे थो। जीअं हाणे नेस्ले जो मां डिस्ट्रीब्यूशन हलाईंदो आहियां,
उन में ॿारनि जो बेबी फूड ईंदो आहे, सेरेलेक ईंदो आहे या मिनरल वाटर ईंदो आहे, जेके बुनियादी ज़रूरत जी शयूं आहिनि, ख़ासि करे ॿारनि जी नंढनि ॿारनि जे लाइ ग़िज़ा आहे, या कुझु मेडिकेटेड मिल्क्स ईंदा आहिनि, त जीअं कंहिं माउ खे खीरु नथो अचे त उन जी जाइ ते कुझु खीर आहिनि। त उन जे करे असां जेके ॾींहं बंदि बि थिया त कंहिं बि मुलाज़िम जी काई बि सैलरी न कढी, बल्कि ॿुधाइण त न खपे पर जेतिरो असांखां थी सघियो असां उन्हनि जी ऐं इर्द गिर्द वारनि जी हेल्प करण जी कोशिशि कई आहे। अच्छा, अवां सोशल में एक्टिव बि रहिया आहियो, उन खां पोइ अवां पंहिंजी मदद पाण त केतिरा राशन बैग्स ॾेई सघिया कंहिं वटि अंग खर? सर हाणे इहो एक्चुअल छा आहे, चवंदा आहिनि अलाह ऐं बंदे जे विच में हुजणु खपे त बहितर आहे, त ॿुधाइण ॼण मुनासिबु नथो लॻे। बाक़ी असां नॉर्मल जीअं ज़कात कढंदा आहियूं जेके, उहे सम्झो एडवांस में काफ़ी माण्हुनि खे जेको आहे सो, त जीअं कंहिंजो हाणे असां जेको कुझु पंहिंजी तरफ़ां करे सघूं था उहो कंदा रहिया आहियूं। घटि में घटि मां इहो ॿुधाए सघां थो, घणी मां सिर्फ़ु अटे जा 150 खां 200 बैग मां विराया। अच्छा, उन खां पोइ इंतिज़ामिया जो अवां सां केतिरो ताउन रहे थो? सर इंतिज़ामिया जेको आहे सो एक्चुअल जेके रोडनि ते सिपाही वग़ैरह बीहनि था कनि था, असांखे त इवन सिंध गवर्नमेंट जा लेटर्स बि हुया, हाणे उहो उन्हनि खे ॾेखारियो आहे, पर उहो पढ़ण खां अॻु में ई जेको आहे सो ॼण हिकिड़ो उछलाइणु गार गंद करणु जेको आहे सो ॼण हिकिड़ो एटिकेटिव वे न हुयो, त हिकिड़ो ॼण जेको आहे सो एटिकेट सां हुजे, त घटि में घटि बिहेवियर अहिड़ो हुजे जो माण्हू जेको आहे सो अॻिलो बर्दाश्त करे। असांजे मुलाज़िमनि सां जेके हाणे एसेंशियल फूड पिया सप्लाई कनि, जेके शहर जे हिसाब सां मिसाल मेडिसन सां रिलेटेड आइटम, असांजी मेजर सप्लाई मेडिकल स्टोर से हूंदी आहे, पर उन्हनि छोकिरनि खे बि कुझु खे लठियूं हणनि, कुझु खे गारियूं ॾियणु, हे हो, बावजूदि उन्हनि जी असां छोकिरनि खे सम्झाईंदा रहियासीं त बाबा जेको आहे ॾाढो ॾुखियो वक़्तु आहे, अलाह कंदो गुज़री वेंदो, असांजा आइटम बि अहिड़ा आहिनि जेके ज़रूरी आहिनि, ख़ासि करे ॿारनि जे हवाले सां, त उनजे करे ॼण छोकिरनि बि बर्दाश्त कयो आहे। अच्छा, शहर जे हवाले सां ॻाल्हि कयूं त अवां हिन इंतिज़ामिया मां केतिरा मुतमिन आहियो जेको सफ़ाई सुथराई जे हवाले सां? सर इहो आहे त ॼण पहिरियां खां कुझु परसेंटेज वाइज़ बहितर आहे, पर अञा जेको आहे सो अप टू मार्क असां नथा महसूसु कयूं, छो त अॼु बि जीअं हाणे असांजी मेन किराने जी बाज़ार आहे जलस बाज़ार, थोरी देरि पहिरियां मूंखे व्हाट्सअप ते पिक्चर्स आया त सईद अहमद जे हवाले सां असांजो वॾो ब्रादर आहे मार्केट जो जनरल सेक्रेटरी, त हुते पाणी बीठो आहे नालियुनि जो, असांखे रेगुलर इशू थी वियो आहे जेको आहे सो बीइंग ए मुस्लिम, असांखे कपिड़नि जो पंहिंजे जिस्म जी पाकाईअ जो ख़्यालु थो करिणो पए, नालियुनि जो पाणी बीठो हूंदो आहे, उहो बि जेको किराने बाज़ार जा सिर्फ़ु खाइण पीअण जा आइटम हुजनि, त इहो तमामु ॼण ॾुखाईंदड़ ॻाल्हि आहे, जेको आहे सो अणवणंदड़ ॻाल्हि आहे। अच्छा, उन खां पोइ वज़ीर आज़म पाकिस्तान जो जेको लाड़काणे में दौरो रहियो त उनजो अवां जेके कारोबार वारे कमेटियुनि जा आहिनि दोस्त या एवाने तजारत वारा आहिनि, इन्हनि खे अव्हांखे के दावतूं हुयूं? न सर, कंहिंखे बि इन्विटेशन को कोन हुयो, न ई के सजेशन्स पुछी वियूं शहर जी बहितरीअ लाइ, कारोबारी हज़रात खे सपोर्ट जे हवाले सां, ऐं मां सम्झां थो न ई कोई अहिड़ो इंसेंटिव अनाउंस कयो हुयो PM जे तरफ़ां। असांखे लाड़काणो अपर सिंध जो हिकिड़ो वॾो शहरु आहे, 4 नंबर वॾो शहरु आहे सॼे सिंध जो, ऐं पॉलिटिकली त तमामु नालो आहे लाड़काणे जो। मां सम्झां थो जेकॾहिं हू कुझु हिते फैसिलिटीज़ ॾेई वञे या कुझु इंसेंटिव्स ॾेई वञे हा, जंहिंजो राइट बि आहे, त जेको आहे शायदि हुनजो नालो बि थिए हा, पर हिते जेको आहे सो इमरान ख़ान जे हवाले सां ॼण माण्हुनि जी थिंकिंग बि बदिलिजी वई आहे, ऐं प्रैक्टिकली बि ॾेखारे थो त मां वाक़ई कुझु नथो कयां। अच्छा, उन खां पोइ अवां इमरान ख़ान मां केतिरा मुतमिन आहियो उनजी गवर्नमेंट मां? सर उन मां त पर्सनली बिल्कुलु मुतमिन न आहियां, छो त जेको आहे सो जीअं उहो चइबो मां मदीने जी रियासत क़ाइमु करणु थो चाहियां। हाणे मदीने जी रियासत जा बुनियादी उसूल आहिनि त जेका ॻाल्हि माण्हू चए उहा करे। हिन जेके बि वाइदा कया, जेके बि जलसनि में कंटेनर्स ते त बाबा जेको आहे सो मां बिजली सस्ती कंदुमि, डॉलर महांगो थींदो त वज़ीर आज़म चोर आहे, त उन कंहिं हिक ई बि ॻाल्हि खे पंहिंजो अमली जामो न पारायो अथई त बाबा पेट्रोल सस्तो हुजणु खपे, डीज़ल ग़रीब माण्हू जो आहे उहो सस्तो हुजणु खपे। जीअं जीअं जेको आहे सो आलमी मार्केट में रेट लहनि था त पाकिस्तान गवर्नमेंट लेवी टैक्स वधाए थी छॾे, जेकॾहिं पहिरियों जेको आहे सो असांखे उसूल ईअं हूंदो आहे त जेका बि GST आहे 17%, त उहा हर शइ ते 17% ई हूंदी, पर हिते छा थो कयो वञे 17% टैक्स आहे, त 10 रुपया पर लीटर ते फलाणी लेवी टैक्स आहे, 5 रुपया जीअं अञा आलमी मार्केट में किरे थो त 5 रुपया हीअ बि टैक्स आहे, वरी जे चढ़ी थो वञे त पोइ उहो जेको आहे सो उअं ई अवाम ते बार लहे थो बि, अवाम खे एज सच फ़ाइदो न आहे। जीअं ओघरा खे क़ाइमु कयो वियो आहे त बाबा मथे रेट किरंदो त असां बि किराईंदासीं, पर जेतिरो किरे थो सपोज़ कयो मथे किरे थो हिकिड़ो 25 रुपया लीटर, त असां वटि 5 रुपया थो किराए वञो, बाक़ी कुझु टैक्सिस था आणनि, कुझु ॿियूं शयूं हुन में एड करे ॼण अवाम खे जेको आहे सो बेवकूफ़ थो बणाइण जी कोशिशि कई वञे। असांखे पाकिस्तान में जेका
प्रोडक्शन आहे बिजली जी, उन में मेजर जेके PPIs आहिनि उहो पेट्रोल ते प्रोड्यूस कंदियूं आहिनि, मतिलबु ऑयल बेस आहिनि। हाणे ऑयल बेस तव्हां बिजली जे बिलनि में नोट कयो हूंदो त प्रीवियसली जॾहिं बि जेको आहे सो रेट्स इंक्रीज़ थींदा हुया या जेको आहे सो पेट्रोल जा, बिजली जो रेट कॉन्स्टेंट हूंदो, पर तव्हांखे उन ई महीने लास्ट ईयर जो ॾिसंदव त जेको आहे सो FPA जी चइनि महीननि खां जॾहिं खां कोविड जो इशू थियो आहे, आलमी मार्केट में त नेगेटिव हलियो वियो रेट। इवन अमेरिका में इहो -$37 पर बैरल थी वियो। माना जेको आहे तव्हां तेल बि वठो ऐं $37 बि वठो, उन्हनि खे रखण जी जाइ कोन्हे। होॾे ख़लीज फारिस में जेको आहे सो 7 बहरी जहाज़ तेल जा आहिनि, कोई अनलोड करण वारो न आहे, कैपेसिटी न आहे। पाकिस्तान में पेट्रोल मिले कोन थो, उबतो सिस्टम आहे असां वटि। एक्चुअल हुन में कंपनियुनि जो बि कुझु ॾोह इन जे करे न आहे जो कंपनियुनि खे ही था चवनि महीने जो स्टॉक रिज़र्व कयो। जेकॾहिं कंहिं कंपनीअ जी हिकिड़ी शइ वरितल आहे, सपोज़ कयो हिकिड़ो ₹10, हाणे उनखे चयो थो वञे जेके ₹7 में खपायो, और या त असांखे 8-10 ॾींहं टाइम पीरियड अॻु में ॿुधायो त जीअं असां उनखे एवोल्यूट करे सघूं, ऑयल खे मौक़ो मिली सघे। जॾहिं त रेट वधंदो आहे त उहो बि उन्हनि खे टैक्सिस जी मद में अचनि, असांखे सच उनजो अहिड़ो को बेनिफिट न हूंदो आहे। पर असांखे जीअं त हे किराइनि था, असांखे स्टॉक जेका स्टॉक इन हैंड हूंदो आहे त बाबा हे असां वटि जेको आहे 10 लख बैरल पियो आहे या 2 लख बैरल पियो आहे, त उहो हैवी लॉस थो थिए, जंहिंजे करे उन्हनि सप्लाई रोकियूं, हुकूमत सां को नेगोसिएशन्स थियनि पिया। पर उनखे बि हुकूमत खे टैकल करणु खपे प्रॉपर वे में। नेग्लिजेंस त जेको आहे सो अल्टीमेटली मिनिस्टर्स जी आहे, उन्हनि जे एंड खां पोइ जेको आहे सो आवाम खे ॼण बेनिफिट नथो मिले। वॾी महिरबानी साईं, अवां पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो असांखे। नाज़रीन, जीअं तव्हां ॾिठो त जेके लाड़काणे जा हिन वक़्तु अहम इशू जेके करंट इशूज़ आहिनि उहे इहे बि आहिनि त जेके सफ़ाई सुथराई जो जेको माहौल आहे उहो तमामु गंदगी जो ढेर आहे। हर तरफ़ हिन वक़्तु अहिड़ो माहौल आहे, ऐं जेके सेवरेज जो पाणी आहे उहो तक़रीबन लाड़काणे जे मार्केटुनि में या बाज़ारुनि जे रोडनि ते बीठल आहे, जंहिंजे करे कारोबारी हज़रात तमामु इन मां डिस्टर्ब बि आहिनि। ऐं उहे सरकार खे बार बार इहे अपीलूं कंदा रहनि था त ख़ुदा रा असांजे जेके दुकाननि जे अॻियां जेको गंदो पाणी बीठल आहे, महिरबानी करे उन्हनि खे हटाए करे असांखे बुनियादी सहूलियतूं ॾिनियूं वञनि।